नसीराबाद में खबर ॾींदा हलो त मरहूम साबिक़ा MPA गुलाम मुश्तबा खान इसरान जी यादि में कैरपुर जोसो में क्रिकेट टूर्नामेंट जो इफ्तिताह कयो वियो। हिन टूर्नामेंट में 20 खां वधीक टीमूं शामिल हूंदियूं। टूर्नामेंट जे इफ्तिताही मैच नूरियाबाद ऐं वारिया जे टीमुनि विच में खेॾी वेंदी, जंहिं खां बाद लालकानी ऐं वारेस विच में रांदियूं खेॾियूं वेंदियूं। उन सिलसिले में निज़ामुद्दीन इसरान, इम्तियाज़ अली अब्बासी ऐं दिलशाद अली जो चवणु हो त हिन टूर्नामेंट में सॼी सिंध जूं टीमूं हिसो वठंदियूं आहिनि। असां हर साल जिया हिन साल भी बेहतरीन टूर्नामेंट कराइण जी कोशिश कंदासीं ऐं वधीक। हिन जो चवणु हो त असांजे इलाइक़े में तमामु घणो टैलेंट आहे। असांखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे त असांजा नौजवान ऐं शौक़ीन तमामु घणा ख़ुशि आहिनि। मैच जे ख़त्म थियण बाद सुठे रांदि जो मुज़ाहिरो कंदड़ रांदीगरनि में इनाम भी ॾिना वेंदा। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।